बेट चूंड निशान बाबत पेशावर हाई कोर्ट के फैसले बाद इलेक्शन कमीशन जो अहम इजलास अज तलब। इजलास में पेशावर हाई कोर्ट के बेट चूंड निशान बाबत फैसले जो जायजो वरतो वींदो। इजलास में अदालती फैसले के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण या उन ते अमल बाबत फैसले जा इम्कान। रिटर्निंग ऑफिसर जे फैसलन खिलाफ अपीलन ते फैसलन जो अमल मुकम्मल। चूंड शेड्यूल मौसूब अॼु उम्मीदवारनि जी नज़रसानी फ़हरिस्त जारी थींदी। 12 जनवरी ताईं उम्मीदवार नामज़दगी कागज़ वापसि वठी सघंदा। 13 जनवरी ते चूंड निशान अलॉट ऐं हतमी फ़हरिस्त जारी कई वेंदी। इसराइल फलस्तीनी लाए ज़मीन तंग करे छड़ी। अस्पताल एम्बुलेंसेस ऐं पनाहगीर कैंपन ते बमबारी। अलक्सा शोहदा अस्पताल वेझो घर ते हमले में 40 फलस्तीनी शहीद, केतराई ज़ख्मी। गज़ा में एम्बुलेंस ते हमले में 4 तिबी एहलकार मारिजी विया। दीर उल बलाह में इसराइली हमले में वधीक हिकु सहाफ़ी शहीद। गज़ा में 24 कलाकनि दौरान 147 फलस्तीनी शहीद ऐं 243 ज़ख्मी थिया। 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियल फलस्तीनियुनि जो अंग 23,357 थी वियो। 59,500 खां वधीक ज़ख्मी थी चुका। पाकिस्तान की कर्ज़ी ॿी किस्त जारी करण बाबति IMF जो इजलास तलब। नाड़ीवारी वज़ारत मौसूब IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु थींदो। इजलास में पाकिस्तान खे ॿी किस्त जारी करण बाबति गौर कयो वेंदो। IMF जी मंज़ूरी खां पोइ पाकिस्तान खे $70 करोड़ जी किस्त मिलंदी। मुरीद शाखपर सां वेन मुसाफ़िरनि खे अगवा करण जी कोशिश। मज़हमत ते फायरिंग में 4 ॼणा ज़ख्मी। खबड़ा थाणे जी हद मुरीचाक गुड्डू लिंक रोड पुनू खान कॉलोनी वटां ॾोहारिन वैन रोके मुसाफ़िरनि खे यरगमाल बणाए वरितो। मज़हमत ते फायरिंग में 4 मुसाफ़िर ज़ख्मी थी पिया। अस्पताल मुंतकिल, हथियारबंद फरार।